वमा नहाकुम अन्हु फंतहु। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। डॉक्टर ने नुकसान थी फायदो खड़ी भी ना जेठो रखियो वेठा कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा। क़ील व मन अबा या रसूल अल्लाह। क़ाल मन अताअनी दख़लल जन्नह व मन असानी फ़क़द अबा। ॻाल्हि असुल मौलवियुनि जे जहिड़े जी न आहे। साईं दाऊद मूंखां टाइम वरितो मग़रिब खां त मां ईशा खां पोइ टाइम ॾेई छॾियो खॾु रहूं थी अचे मुंहिंजे दाऊद रखोसि क़ुरान मथे ते जॾहिं नमाज़ मग़रिब खां पोइ वाइदो थियल आहे टाइम खोड़े जो आहे ॿिए खे ॾियण जी ज़रूरत कहिड़ी बुनियादी तव्हांजो आहे मुंहिंजो थोरो तव्हां खामखां मुंहिंजो टाइम ज़ान ख़राबु जॾहिं ज़बान थियल आहे त भई मग़रिब पढ़ी तुंहिंजो बयान ॿ चारि ॻाल्हियूं अर्ज़ु कयूं। सिंध बलोचिस्तान जो माया नाज़ ख़तीब साईं मुनीर अहमद जो बयानु थियो। रबीउल अव्वल जो मुबारक महीनो आहे मां त अचा ई न पर ज़बान छा थी चयो। रबीउल अव्वल जो मुबारक महीनो आहे हुजूर जे विलादत जो महीनो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह असां सभिनीनि खे महबूब जो सचो ग़ुलाम बनाए। असांखे जान मिली मोहम्मद जे सदके, माल मिलियो मोहम्मद जे सदके, रमज़ान मिलियो मोहम्मद जे सदके, कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, ईमान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके। असांखे रब मिलियो आहे मोहम्मद जे सदके मिलियो। विदाई तुझे बिना हुब हबीब जे बंदगी बेकार। मोहम्मद जे मोहब्बत खां सवा न नमाज़ आहे न रोज़ो आहे न हज आहे न ज़कात आहे न खैरियात आहे। जन्नत मोहम्मद जे कदमनि में बिना हुब हबीब जे बंदगी बेकार। या घरी खैरातूं या घरी हज हज़ार तंहिंमां बेहिश्ती बेज़ार जंहिंजो इश्क न हींअर बि असां मिटाई थो चए पढ़ियो पढ़ी जाओ सभु कंहिं सूर जो मीम रखजांइ मन में। मीम खां मुराद आहे मिठो मोहम्मद। मोहम्मद जी माना सिज तारीफ़ करे, चंड तारीफ़ करे, सितारा तारीफ़ कनि, फर्श तारीफ़ करे, अर्श तारीफ़ करे। मोहम्मद उनखे चइबो जंहिंजे अर्श वारो रब पाण पियो तारीफ़ करे। हे मां बिना मूड जे वाइस थो कयां मुंहिंजो टाइम ज़ान करे छॾियो बसि हाणे हाज़िरी कराइणी तव्हां बि सवाब ॾिनी त नाराज़ थियण ज़बान जी ॻाल्हि आहे। ज़बान न चवां मां अबड़ा क़यामत ताईं पिटना मूंखे अबड़नि जो पाणी बि न खपे मां अञा ताईं पाणी बि न पीतो। महिमान जी एॾी बेकरामी कबी आहे। ॿियनि नबीअनि खे घुरण सां पियो मिले। असां न त अॼु मुंहिंजो मूड ख़राबु न कंदा न अबड़ा अहिड़ी तकरीर कयां ख़ुदा जो कसम आहे जो अतुर अबड़े मां जिन बि टपड़ करे भॼी मुझे टाइम ध्यान बस हमें टाइम पूरो थो थिए। हुज़ूर फरमायो पंहिंजे उम्मत खे ॿियनि नबीअनि खे घुरण सां पियो मिले असांजे नबीअ खे अणघुरियो पियो मिले। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ पियो करे रब्बि इश्रह ली सदरी। ऐ अल्लाह मुंहिंजे सीने खे खोल। ऐ अल्लाह मुंहिंजे सीने खे खोल। मूसा अलैहिस्सलाम में थो पियो करे पर अल्लाह असांजे नबीअ खे छा पियो चए अलम नशरह लक सदरक। सुहिणा मां रब तो मोहम्मद जे सीने खे खोले छॾियो बिना घुरण।
मूसा अलैहिस्सलाम में तू हजरत इब्राहिम चाचो वला तुखज़नी यौम युबासून ऐ अल्लाह क़यामत में माखे बिछो न कजा। इब्राहिम अलैहिस्सलाम पूछ क़यामत में बिछो पर अल्लाह असांजे नबी के छा चयो यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहु नूरुहुम यस्आ बैना अयदीहिम व बिअयमानिहिम। सोना क़यामत में तो तोखे बिछो न कंदुसि पर जेके तोसां गॾु हूंदा कलमे वारा उन्हनि खे बि ॾिठो न कंदुसि। नूरुहुम यस्आ बैना अयदीहिम। सोहना अॻियां बि नूर पोयां बि नूर सॼे बि नूर खपे बि नूर। तो मोहम्मद जी नूरानी सवारी नूर जे छोलनि में जन्नत ॾे रवानी थी। ॿिया घुरनि पिया असांजे खे बिना घुरण जे पियो मिले। ऐं असांजा भाग बि भला कंहिंखे मूसा अलैहिस्सलाम मिलियो कंहिंखे ईसा अलैहिस्सलाम मिलियो कंहिंखे इब्राहिम अलैहिस्सलाम। असांजा भाग भला जो असांखे मिठो मोहम्मद हुज़ूर फरमाना पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि। या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो अधु जो हिस्सो चौथों हुज़ूर तो फरमाए अला तरज़ा वाहिदुम मिन उम्मती फिन्नार। मुंहिंजो हिकिड़ो उम्मती जहन्नम में महाराज़ी न थींदुसि। सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मोहम्मद पोगा। जुमे जो वाइस पिया कर बस हाणे तव्हां बि पंहिंजो टाइम पूरो कयो मां बि पंहिंजो टाइम पूरो कयो। हुज़ूर फरमायो क़यामत में नबी से जुमे जो वाइस पिया कर सहाबी उथी बीठो जे मत साथ या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं ईंदी। फरमाए तो क़यामत जी तैयारी कहिड़ी कई आहे। से माॾे निमाज़ूं घणियूं कोन हज घणा कोन उमरा घणा कोन हिकिड़ो अमल आहे मुझे तो मोहम्मद सां ॾाढी मोहब्बत है। पाण फरमाए केतिरी मोहब्बत जे अबे खां वधीक अम्मा खां वधीक मिल्कियत खां वधीक घर खां वधीक जान खां वधीक एतिरो मोहम्मद मूंखे प्यारो। असांजी मोहब्बत रुगो एतिरी आहे न बट मोटरसाइकिल ते मीलाद जो झंडो हणंदा। एतरी मोहब्बत आ जो खीसे ते मीलाद जो बेज हणंदा। हे बेज हण हे बेज सुन्नत वारो कमर में सच रोबड़म दे दुखे मीलाद जो जुलूस भी कढंदो रिश्वत मां हथ न कढाई। मीलाद जा जुलूस भी कढंदो शराब भी पींदो। मीलाद जा जुलूस भी कढंदो बेपर्दगी भी कंदो। फ़ाइदो मीलाद जे महीने में वाइदो कयो त रब्बा तुझे महबूब मोहम्मद जा गुलाम थी जिंदगी गुजारी। बेहयाई जे वेझ हुई न ईंदा। उन्हनि जे लड़ाई में हिकिड़ी माई गिरफ़्तार थी पई। साहबा छुटा अचा कपिड़े सां बाहूं बत चए मूंखे काॾे वठी था हलो। चए असां तोखे पंहिंजे नबी साईं ॾे। कि तव्हांजे नबी साईं जो नालो छा आहे। चए हुनजो नालो आहे मोहम्मद सल्लल्लाहु। चए इहो त मुंहिंजो भाउ आहे। साहब जोड़ी आया या रसूल अल्लाह हिकिड़ी औरत गिरफ़्तार कई आहे तव्हांजे नाले चए थी मुंहिंजो भाउ। पाण फरमाए नालो पुछोसि अम्मा नालो छा थी। चए मुंहिंजो नालो शीमा आहे। शीमा ये अम्मा हलीमा जी न्याणी आहे जेका नबी साईं खे लोलियूं ॾींदी। वो लोलियूं भी हदीस में लिखी छा चवंदी या रब्बना इब्किलना मोहम्मद ऐ अल्लाह इन मोहम्मद के वॾी हयाती दे
हतारा हुया फियम अमृदा इन जी जवानी भी देखा ते इन जी सरदारी भी देखा। या रसूल शीमा भाई नालो बुधाए पान फरमा आयना शीमा काचा मुझे भेड़ उठी भी चा पांजी चादर में शायद या रसूलुल्लाह वो अन्या परे ता वे हो फरमायो मां मोहम्मद पांजे भेड़ जे इस्तकबाल में उठी बीठो। ये गिरत तुझे रिश्तन जो हया तो भेड़ जे बनी खाई बैठो। हुजूर से उनके पांजी चादर दे आयो तो पान फरमाए तू वडी हियम आनंद होस तू माके गड बकरियों चारण वठी हलंदी है मुझे बचपन जो गालियों तो मुझे जमायत खे बुधा। मानो तो ना फोड़े सा बजू शायद हुजे वो चादर थे वेठी उन टे गालियों कयूं ठीक चेता जो उस्ताद मिठो मोहम्मद एड़ो नबी आहे जो जॾहिं मूंसां गॾु हलंदो न बकरो चार न सॼो ॾींहुं ककर असांजे मथां शाम कयूं बीठा घुमे जो सजण पियो ककर शाम कनि पिया पथर बि मोहम्मद ते कलमा पढ़नि। ॿियो ये गालियों शमाल तिरमिज़ी में लिखा है मौलवी पढ़न कोन था मुझे काथे लिखा है। ॿियो जिन बकरियों ढाओ करे वेंदियूं हो न पोइ चौधारी मिठे मोहम्मद जो दीदार कंदो। टियों जिन जंग जा जानवर मुझे बकरियों खे चीरींदा हा फाड़ींदा हा खणी ॾींदा हा पर मिठो मोहम्मद जॾहिं खां मूंसां गॾु हलंदो त जंग जा जानवर बि मुंहिंजे बकरियुनि जो हया कनि छो त मोहम्मद मिठे खे या सभु कंहिं सुञातो। मौलूद अहिड़ा ॿुधाईंदो जहिड़ी कोयल पई बोले इन्हनि जे इज़त इहे चयो आहे मोहम्मद मिठे खे या सभु कंहिं सुञातो। अंधो थियो अबू जहल जंहिं कुझु न ॼातो मोहम्मद मिठे खे या सभु कंहिं सुञातो। हुज़ूर फरमायो हिन मुंहिंजे भेण जो छा गिरफ़्तार कयो अथव जो 6000 बकरियूं 4000 कैदी फरमायो वापस कयोसि कैदी भी वापस कयोसि बकरियूं भी वापस कयोसि। जै चादर ते वेठी न या चादर पे खणी वञ मां मोहम्मद तोखे तोहफ़े में ॾेई थो छॾियां। वो कबीले जे माण्हू पुछियोसि इहो केरु हो जो कैदियुनि सां अहिड़ो भलो सलूक कयई चयो मुंहिंजो भाउ आहे इहो मुंहिंजो करीम भाउ आहे त कबीले वारनि चयो अहिड़े नबीअ जो कलमो छो नथी पढ़ी जेको बुराईअ जो बदिलो बि चङाईअ सां ॾींदो। 4000 कबीले जा माण्हू गॾु आयसि कलमो पढ़ी मोहम्मद जा गुलाम। किरदार देखा न किरदार आत्मदाई जी न्याणी गिरफ्तार थी पई मथो गाड़ो साहबा बचो पिया अचनि साईं जन जो ॾिठो चेहरो फेराई पर न अबू ज़र मुंहिंजी चादर खणी न न्याणीअ जो मथो ढके अचेसि या रसूल काफ़िरनि जी न्याणी आहे वेण आई आहे मथो था ढकरा दो। हुज़ूर फरमायो न्याणी या काफ़िर जी हुजे चाहे मुसलमान जी न्याणी त न्याणी न्याणियुनि सां जहिड़ो न कयो। हाणे गुनाती बख़्तावर ते तबसरा पिया थियनि बाबा तव्हांजो सरदारीअ सां जहिड़ो आहे न वञी विड़ोसि नासूं त चीरे न्याणीअ कहिड़ो ॾोह कयो आहे
मुर्स मानो न्याणन सा विढ़ंदा फेसबुक ते फूको में यार वने बैठो नहीं दरबार हुजूर फरमाया न्याणी असां जी हेड़ो कोने चादर खां मथो ढकेस असां जो नबी काफरन जे न्याणन जा मथा जो ढकाए असां पंहिंजन जा रवाला हाणे 5 दिसंबर ते सिंधी सगोरा टोपियूं मथन में अजर ककुलन में छोकरा बि रोडन ते छोकरियूं बि रोडन ते नाच कंदा एकता पई मल्हाइजे असां जा वॾा नाचुआ मिले मांखे काॾे हली काॾे फेल चादर ठोकियास असां जा वॾा नाचुआ नचंदा हे सकाफत आहे तव्हांजी कामरेटो कुझु हया कयो असांजे सिंध ते किताब लिखियल आहे चिचनामो जंहिंजी तस्दीक साईं जीएम सैयद कई उन किताब में सिंधी क़ौम जो छोकरा माच करे उन चिचनामे में सिंधी क़ौम जो भलियूं ॻाल्हियूं लिखियल हिकु उन में लिखियल त सिंधी क़ौम एॾी गैरतमंद क़ौम आहे जेकॾहिं जे ॻोठ में को मथो घाड़ो ईंदो हो न ॻोठ जा वॾेरा उनखे चवंदा तूं लोफर आहे न ईंदो घर असांजे ॻोठ में असांजूं न्याणियूं पियो घुमनि तूं मथे उगाड़ो पियो त चोरा टोपी पाइनि ई नथा मुंहिंजी सींद ख़राब थी थिए मथो घाड़ो फैशन ॿिए हंधि त मथो घाड़ो कंदा मस्जिद में बि मथो घाड़ो वो वरी पुछंदा टोपियूं काथे आहिनि वरी मौलवियुनि ते कावड़ भेणा हेॾो चंदो थो मिले टोपियूं बि नथा अॼु टोपियूं वठी रखो सुभाणे तुंहिंजी कांच पलीत हुजे वरी कांच टंगे छॾ ऐं हिन आलमा खां पुछो त हिन प्लास्टिक वारी टोपी जेका मस्जिद में पई आहे जंहिंखे साल थियो आहे मुलनि धोती कोन्हे अहिड़ी किनी टोपीअ सां निमाज़ थींदी पहिरियों मुलनि खां इहो त पुछो कोन थींदी हिन किनी टोपीअ में निमाज़ 3 साल हेॾी घर चढ़ी वई आहे इहा किनी टोपी पाए तूं आपड़नि जे शादीअ में वेंदे भुटनि जे शादीअ में वेंदे जज सां मिलण वेंदे जेका किनी टोपी पाए तूं रब जे आॾो अची बीठो आहे मां हक़ीक़तूं थो ॿुधायां हे खिलण जी ॻाल्हि न आहे क़ुरान थो चए ख़ुसूसी मस्जिद में अचो न सिंगार जी अचो मथा ढके अचो अदब सां अचो शाही दरबार आहे घोट खे अचे कोरट में त मथो घाड़ो वञ जज नासूं अची रही अल्लाह जे तरफ़ ते आयो आहे किनी टोपी पाई बीठी वड़े मां मुफ्ती कोन्हे फतवा नथो ॾियां फतवा बुज़ुर्ग या किनी टोपी जेके 3 साल पई आहे मस्जिद में हेॾी घर चढ़ी पई आहे 5 रुपए जी सरफ न आहे अपना मटो धोआं कोन थींदी न किनी टोपीअ सां निमाज़ हिन खां मथे उघाड़ी निमाज़ पढ़ो नबी साजन मजबूरीअ में हिकु दफ़ो मथे उघाड़ी निमाज़ पढ़ी आहे ख़ुदा जो कसम मां हदीस ॾेखारी मजबूरीअ में पर अहिड़ी किनी टोपी पाए नबी से निमाज़ कान मस्जिद में अचो अदब सां आज़ान ईंदी न मुंहिंजे मौला अलीअ जो वार उभा थी माण्हुनि पुछो अली ख़ैर त आहे जीअं यार वॾी कोरट जो सॾु थियो आहे दुआ कयो त रब क़बूल करे इन्हनि खे मानी जी तकड़ मानी हलायूं मानी तव्हां सभु मानीअ लाइ आया मां त अबड़नि जो पाणी बि न पीअंदुसि मानी खाई आहे मां राति शादीअ में 4 जलसा कया आहिनि शादीअ में सुभान अल्लाह
मात गमाण अंदिया जलसन में गायन बंदू दोल बंदू वायो चालू उन चिचनामे में सिंधी जी ॿी ॻाल्हि कहिड़ी लिखियल आहे त सिंधी क़ौम एॾी गैरतमंद क़ौम आहे जो असां सिंधियुनि जो न्याणियूं औरतूं मायूं पाणी भरी ॾियूं न जंहिं दरिया जे तर तां उते बि जेकॾहिं मथे उघाड़ो को माण्हू हूंदो हो त उनखे ॻोठ जा वॾेरा चवंदा न ईंदो कर हिते तूं लोफर आहे असांजा नंग था हलनि तूं हिते मथे उघाड़ो आयो हले तो जंहिं क़ौम जा मर्द मथे उघाड़ो न कर उन क़ौम जे न्याणियुनि खे रोट ते नाच था करायो लगे तो मुझे मूड सही कंदो मोहरी दवा हिन वटि आहे तहज़ीब न घुरिजे ॿी काई आ तहज़ीब मदीने वारे जी मुनीर जोम किया सन बुजुर्ग दोस्त बाप सर वो मोलकन जो पान में इख्तिलाफ था संता हां जे ने कना वली साथ आई बात मोमेंट कावड़ रखा तो कावड़ ट्रे किस्म था अगर आज चचंगा ने कावड़ जोर में काए वना अपड़ा तो कुछ न चेजा कावड़ हरा ए मुझे जक्सन के काम बेजा कावड़ हराम बेजा भालो घर भी जो ना कुछ न चेजो तो कावड़ हरा अरे कभी बना मत केड़ी बोली में कावड़ ट्रे किस्म गाना किस्म कावड़ छुप नाचे यो बेगैरत कावड़ अची पी रहे यो मुनाफिक कावड़ अची पानी वांगुरु वही हली वञे यो मोमिन हाणे मस मुंहिंजो वारो शुरू थियण वारो न वरी आयो हिकु रोपड़ो कन में चई भक्तवाल आहियूं हिनखे तकड़ दुश्मनी मासां अथनि तूं कॾहिं माण्हू भॼी वेंदा तूं कॾहिं माण्हू घुरायो ई मूंखे हर जलसे वारो मूंखे चए थो तूं पछाड़ियो दुआ कयो मुराद अली शाह मरे त इहो जहाज मूंखे सभिनि जलसनि में पछाड़ी अबू ज़र जी दिलबर मुझी चादर खन न्याणी जो मथो टाकियसि या रसूल काफ़िरनि जी न्याणी आहे वेहण आई आहे मथो था टकराए पाण फरमायूं न्याणी आहे काफ़िर जी हुजे चाहे मुसलमान जी हुजे न्याणी वीचारी खे वठी खेमे में विया शाम जो टाइम जो नबी से फरमायो पोरन जा जहिड़ो कोने मासूमन जा जहिड़ो कोने न्याणनि जा जहिड़ो बिन साहबनि खे फरमायो मुझे ॾा छिकायो वठी वञो हिन वीचारी खे पंहिंजे कबीले में छॾे अचोसि वापसि जंहिं नबीअ जो मीलाद मल्हाईंदो आहे न उन नबीअ जो तरीक़ो ॾिस हे मीलाद मल्हाए वरी परायूं मायूं वञी ॾिस या रसूलन जो ॻोठ परे आहे ऊंदहि थी वई आहे मदीने में सिज वही आहे पाण फरमाए मुंहिंजी ॾाची काहे तो कॾहिं सवारी ॾिनी आहे कंहिंखे आवाज़ हाल मुंहिंजी मरी थी डिलीवरी फोन ॾींदुसि हू को ॼणी मरी वञे नदी जा या कबर में काहे वञे असुल इबादत अथवई माण्हुनि जे कम अचण विचारी तो चए वण दामे पर पाण न खाइनि पंहिंजो
अंब जो अंब कंदो आहे पाण खाईंदो आहे या घोटकीअ वारा खाईंदा आहियो? खजी जो खजूं कंदी आहे पाण खाईंदी आहे तव्हां खाईंदा आहियो? बनी जो कणक कंदी आहे पाण खाईंदी आहे तव्हां खाईंदा आहियो? मिठाई छा थो चए वण था मेवो कनि पर पाण न खाइनि तव्हांजो ठिकर भितर छापड़ू ऐं धूणा बि दारस गाड़ो पे ॾिसंदा आहियो न बड़ा अरे छापड़ आणे से सिरोटो आणे से अञा न चढ़ी वञे धूण वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो ठिकर भितर छापड़ू ऐं धूणा बि दारस पर फिरियो फिरियो फल कन पिया नियत मुताबिक पहुंचे बात फरमाई न्याणिया हिनखे दर ते छॾी अचोसि कंहिं वार सॼे हवाले करे न्याणिया पैसा मूंखे था मिलनि न सड़ो तव्हां छा थियो न मुला जी न बुक मिलनि मुला फाटी मरंदा मां लॉकडाउन में 5 दफ़ा मानी खाईंदो भले इमरान खान साड़े रखा अल्लाह हिते मूंखे अमरा जो मानी खाइनि था मुंहिंजी बि हिकिड़ी सलाह कान्हे घणा मर्द हूंदा न घर कोन दुआ कयो तो वरी भुल में 5000 में हथ पइजी मूंखे बि माल ॾियो पर मौलूदान जी पारत अथव जोड़ियूं लथल अथव जोड़ियूं जोड़ियूं कोयल वांगुरु ॻोल्हींदा मोहम्मद जे मौलूदान 6300 रुपया पई हले फुटी छतहार कोठे था असांखे मां तो कया हार वरी अरे चोरी दा तू ही सड़ अल्लाह हिते भी कम हो बुतो आई आई सब तो एड़ो हार तो मोगे तो हर दे कोन भाई मुजीब का थे जल्दी अचे मुजीब रामा माई के न चाह को तो मुझे माई तो पढ़ाई जो चंदो बिना को मुझे भी हया माई दिसो न जेता ज़बान क्यों न मुझे ज़बान हाने जाते मुझे बिया टाइम दे ना आउ के ना पहुंचा पूरो थी कावड़ आराम कावड़ आराम आमा ना हाफिज दी पंजो पुट्टो बना चिट्टा एक मुझे के सर लोग पुट्टा बाहर से जा वो तू दा 5000 अच्छे जदी आए मुझे पर नाम जल्दी स्टेज पे आचे पैकेज शुरू जाना मारो माशाल्लाह हाफिज क्या ना हाफिज अतरा अबड़े में कुरान जा हाफिज खुदा जो कसम जो कुरान जे सदके सजे अतरा अबड़े ते रब राजी बड़े वाह कारी शोएब खोड़ा कारी शोएब
कैसा बेटा मुजीब केड़ो मुझी बचे तो सही लड़का थे अलग हाफिज मुजीबुर रहमान जिथे भी आए स्टेट से जल्दी पहुंचे। माशाल्लाह भला सेल्फी कढण वांदा दीपो वाइस सेल्फी तो मुझी मार्केट वधाई हाणे ज़रदारन मूंखे घुरायो शादीअ में ज़रदारी ज़र माना माल सही तू करे सेट आमा बस आने वाइज करे मुझी बचे तो सही कहो मुझी बचे तरह से सही कंठी पातल मकसूद जी सही मुझी बचे जतर बस हार वारो फोटो मुझो नेट ते न रख जांदो अरे माई घर में न गले शादी कई थी हाणे ज़रदारन मूंखे घुरायो टिन शादियुनि में टिन माल जेको ॾिनमि उहो त ॿुधायां महीना थो वरी अॻियां रोड न वठ पोइ मां उते 35 मिंट तकीर कई 3 कलाक सिर थियण में लॻा जेको छोकिरो अचे जूते जेॾी मोबाइल में टिच 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 मूंखे सेल्फिन वारनि एॾो तंग कयो आहे जे बाथरूम में अंदरां कड़ो न ॼाण हे ओॾ हलड़े मोला तुझी मार्केट जलसो ईअं कयो जे अपने फकीरन कयो स्टेज आलिम एको साउंड शामियाना वरी देखियो होडे कहां जेला भक्त कयो तो असा जेला जेके अपने माल प्यार कयो सही बाकरो आ सही मच्छी आ सही शुगर फ्री आ कहां दिलाई कुछ कोने अल्लाहु अकबर पाल फरमा न्याणी के बैठो चढ़े अचो वार संगे हवाले उते पहुता इन न्याणी जो बा अदी बिन हाथ तलवार खन तरफ थे बीठो भेण खे चेतो डाचे थानला पहिरियों ॿुधा त मुसलमाननि जे नबीअ तो सां सलूक कहिड़ो कयो न्याणीअ जो जवाब पुछा सीरत नबी साईं जी इहा नानी छा चयो अदा ओ मांखे पी मां वटि उहा इज़त न मिली जेका मोहम्मद जे दरबार में इज़त मिली फरमान जे लाउड खे ॾियण छा थियो चऊं था त वरी लाउड वारा चेकी भला चई त मां वयमि त मुंहिंजो मथो उघाड़ो कई ॼाणी काफ़िरियाणी पर मुसलमाननि जो नबी एॾो हयादार जो पंहिंजे कुलहनि जी चादर लाहे मां न्याणीअ जो मथो बात पूछे वाला सखी केतिरो हातम गाली जे औलाद पई सखा पई सखी केतिरो जे सखा त बाबे हातम जी भी मशहूर आहे पर बाबे जहिड़ा 70 मोहम्मद जे सखा हाफिज मुजीबुर रहमान जिथे भी आए स्टेट ते पहुंचे मायूं जणी जूं मर्दन जे कंध में हणंदियूं जलसे ते पिया वेंदा एकू बि चा वञी पोड़ो हिते वाए तो ॿुधे 17 छोरा संभाल हाणे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे ॿी शादी थो करे मां चयो मुंहिंजो न कर औलाद अथई छो थो करे चए हिकिड़ी मारींदी त ॿी छॾाईंदी हर कंहिंजी सोच आहे शादी कई हाणे मूंखे मिलियो नवाब चाहे इस्तेमालु चांहि बि पियारी मुंहिंजो कर ख़बर जंहिंसां जे कर न कयां मुंहिंजो छो जे हिकिड़ी झले दीदी हेॾे कुटे
शादियों करो, शादियों में अचानक खर्च न क्यों, पैसा घना ज्यादा बना, खैरात करो, कुरान जो वाइस करो, मत सोचो आने को ना रुको फार्म दे पिला मत सोचो इफ्तिता मोरी दावत आहे जो खाने दे बल मुखे पास है पान बैठे यो सब बेटा ई सोचे जिन दिनो थे जातू या मेरी दर सब ही मुठा इंदर मो उहे दिठा जिन जो जायो है जन्नत जे सखी के दरो जे सखी एडो जो अच्छा भई चादर वापस कई मास जे सोना चई हा चादर मिठे मोहम्मद मुखे तोहफे में दी छे जे भला कलमो पढ़ी आया मुसलमान थी आया वदन जो दीन छड़े आया जे दीन छड़े कोन आई हां तोखे वठण आई हालो तो नबी जो कलमो पढ़ूं जो बुराई जो बदलो बिचनाई दींदो 350 माण्हू वठी आया कलमो पढ़ी मोहम्मद जा गुलाम बणिजी कलमो कलमो जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़िया खामद खास खल्के मोहम्मद मुकानी पर कलमो तह करीम थी चिट्टू चवराया अना मौला कमा अंत महबूबी ये उताई लिखी दिनाई बई सारा हूँ सैयद साहब तुम्हारा शागिर्द मुझे वाइस करनी है असांजे नबी जी हर अदा निराली हर अदा खुदा बस माशाअल्लाह बड़े थोड़ो अगे न पियो अची मुबारक थे छोकी वे बच्चा कुरान जा हाफिज हाने जेको वणाई वनी कर अल्लाह जो बख्श नारे तकबीर शान कुरान मेरे दोस्त अली अल्लाह तुझे उम्र में बरकत दे बच्चा कुरान जा हाफिज ज्ञानी भी हाफिज हां मुझे माइट जो कदर कजा ढोकी में भी जान जिंदो मां ओ ठीक है हां मेरे दोस्त अल्लाह पपुट कुरान जा हाफिज ज्ञानी भी कुरान जा हाफिज करोड़ दफा दोस्त के मुबारक दिया तभी थोड़ी आ खुदा को कस ये जो बच्चो डॉक्टर थे इंजीनियर थे न के मुबारक न जो यो सोइन मा पैसा ठाई दो कोरोना जी सुई ना हणायो कोरोना जी सुई पोड़ा भले हणाए न नौजवान न हणायो हां न तवतन उतारियूं वजाइंदा हुजूर जी हर मकान रानी ला हलाका छा त खलकाया अतरा कना तू रखी वे कना तू है मानुन जो कना तू बेटा ही तो जे उते खुशबू घोल जिते सौदा करो सुभान जा उते मोहम्मद जो जिक्र कर जाते आशिक हुजन दीवाना हुजन पतंगा हुजन परवाना हुजन रात फुटे बात फुटे मोहम्मद जा आशिक बैठा उते खुशबू घोल जिते सौदागर सुरहान जा अचानो नवाल अतुर ज्ञान जानन दे जेके अतुर मा जानन नता उते अतुर जो तो खपाए एडी शीशी न अतुर जी नक ते पया खुशबू कानी खुशबू आए मुला तो जो नक खराब अरे अपना उजे जो नक खराब हो जे ना उनके भले लेटरिन में हंद विच
न कोई गला जैसे बुखार महीनों खाना हलन हो तो उनके सूप कपे दी सूप कौड़ो सूप कौड़ो ना है पोढ़ा तुझो बात तो कौड़ो सूप को पसंद है मोहम्मद जी हर अदा निराली हर अदा अरे सुभान अल्लाह जो तो मिलाद पढ़ा मेरा दोस्त नहीं अबे दामू साहब आगुन करे मुझे मोटो सही करे जब मजबूरी हेड़ो फकीर मौलवी अरमान अल्लाह मौली दाऊद जे मस्जिद जी पावत हाणे पाण जेको बस कर न तमा बार ही तई वाइस का आसकारी हाणे थको है तू पाण थको जो अंधनी के हां हुजूर जी हर अदा निराली हर अदा मता को कचड़ू जवई ना घेड़ो ना घेड़ तो जा तो के पगरा जे कटा हुजूर के पसीनो जे का अतर जी खुश गाढ़ाई तवा तमा थुकू न करन नबी कलाम करे त नूर जो लाटू न करन तू इशारो करे मानू पुजो समझी विरी पवन मोहम्मद इशारो करे चंड पटुकरा थी किरी पर मलो नंद करे वजू चट नबी नंद करे वजू बर करा हजरत बिलाल से जो फरमाए मां आजान दी नबी से आया सुन्नत पढ़ी आए नहीं क्या अख लगी नंद बची मुझो अस्सलातु हाज़िरन या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मां जो टाइम थियो जमात अची वई संगे निंड मां उठा सीधा मुसल्ले ते नमाज पढ़ाए सलाम मराए पान फरमाए अल्लाह सोने बिलाल अचो या रसूल अल्लाह निंड पिया वदू कौन क्यों पान फरमाए बिलाल कहां जी निंड बिया मोहम्मद जी निंड बिया या रसूल अल्लाह कहां जी निंड केड़ी आ बुझा बुझा पान फरमायो तनाम है ना वला यनाम कल्बी मुझो अखियों निंड कन दिल मौला जो जिक्र कनिया तुम मां जे पेट में रहो मां में रहो नबी से में रहा दिया रात जो फर्क असा मां जे पेट में हेडे पुस्तियूं बड़ो क्रिकेट भी तो खेल हराम जो मां के सुमायो पर अम्मा थी जे हुजूर मुझे पत्थर में आया ओगराई जाता अतर जी खुशबू पत्थर थी कदम रखा पत्थर अटो बणजे मां जबलन में बकरियों चाया पत्थर मां आवा बुशरा लगिया आमिना आमिना मुबारक तुझे पेट में अजन जो सरदार पोयन जो सरदार नूरन जो सरदार नारन जो सरदार अर्शन जो सरदार फर्शन जो सरदार आमिना ये बच्चो जमई था नालो ये मोहम्मद रख जास रात में 5 जलसा गया पर हेड़ी खल्क काथे खाना बड़े बात तो अपने वाला सब मोहम्मद जा दीवाना है नालो चले के जाओ मोहम्मद मोहम्मद जी मानो सज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फर्श तारीफ करे मोहम्मद उनके जेबो जे अर्श वारो रब पाण पे तारीफ करे तहां त मैच में नाला रखन आयो छोकरा माठ करे मागले छोकरे का पूछो नालो छादी जे बातन वो जो नंढे भाव जो जे बरसात मुझे को माने जो नालो खेमनो तुम भी जाओ हम भी जाओ संजन जाओ ये हालात जो है
भाई मोरी साहब कयो भाई ये तो पैकेज में देव तो भी जाओ हम भी जाओ संजन जाओ बिहाराज असां पिया चऊं न मां वोट के दाख़िल बाबू भई त मथे करे अस्पताल जे दर ते रोए पियो खुदा करे छोकिरो खैर असांखे में काबू न खपनि तूं ॼाए हिन पिने खे पिनण जहिड़ो करे पोइ पर मोहम्मद जो ॼमी जो नूर जो लाठो सुभान अल्लाह जो मीरा जो झटको हणा अपननि बिना तहजद पढ़ी जलसो रखियो आहे हाजी अब्दुल वाहिद वारा आया साईं ताहिर आयो आहे माशाअल्लाह बड़े वाह अपना फकीर बिना को तहजद पढ़ी जलसो रखियो अथव साईं ताहिर हाले जे वारो मुफ्ती ताहिर भी अची वियो आहे अपड़न जी तो जन्नत में कानूनी अलग है जो चंगो मुर्स दोस्त हुंदो जन्नत में आया जेडी मुझे पी जी नबी से जावा अम्मा थे मां खीने में पई हां मामरे इतरो तेल कोले जो मां दियो पाया नबी से जावा एडो नूर एडो सुभान अल्लाह जो रब बुधाया मोहम्मद जो माथे देखी मो रोशन मको रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर बैठी त मक्के में हां पर शाम जो मारी मां आमना पंजे अखन से जावा की जमन सा सिर सजदे में असा जमन सा राम भट सजो गोठ के मथे देखना नबी से जावा जमन सा सिर सजदे में असा के पैगाम नमाज हुजूर तो फरमाए मन अकामा फकद अकामत जे नमाज कायम कई उन मोहम्मद जो सजो दीन कायम कई तबलीग जमात वारा ई जाए न बड़ंदा क्यों इनन सा या अल्लाह जो मेहमान इंजाई कलाम क्यों इनके चाय पियाजो बिस्कुट खारा जो नाश्ता अल्लाह जा मेहमान रहन मस्जिद में खर्च पांजो कन चौथो बड़े निकरो मस्जिद मा पिणे जी मस्जिद नवरंदा जो मामाऊ तो बदा ये अल्लाह जा मेहमान मुखे ते अपड़न घुरायो है ना वो हथ थलाए अपड़ा नासू द चीरन अपड़न जे मेहमान जाना ताबड़ो अल्लाह जे मेहमान के धिका दाजो माने दाजे वो तो राई वेंद जो इस्तेमाल 4 नंबर राई वेंद जो इस्तेमाल इतम बस निकरंदी मामतपुर मां अतरा बड़े मां रुकन मां गोट पोढ़ा दींदा पोढ़ा रब पूछा तो ई छो आया न रुकन वारा अतर अबड़े वारा हेडी छो मलाइके चवंदा रब भाई अतहियात पको करण आया है नंढायो ना हलो मदर से मुफ्ती साहब जो मदर जो खुलियाला मोरी दाऊद जो पोढ़ा आयो ता हलो राज खंगी खटू चली हज़रत उमर सिंह मदीने में बिठो बड़ो पोड़ हो छता हज़रत उमर जो के थाए शाम मुल्क में छोयो मदीने अतहियात सिखना पोड़ हो 3 महीना मंजिल अतहियात पको गण ये पोड़ा कम जा असारा सजो दी ना सजन ना सजई रही ना सोजरो मोटरसाइकिल जो सालन सा हज़रत उमर जो 3 महीना लगा थी जी हां कद वजबत लहुल जन्नह अतहियात लाए एडी मंजिल कई थी त वो रब ते जन्नत वाजिब कर जमन सा सुर सजदे में
नमाज नमाज हाणे मूंखे हिकिड़े वॾे साहब घुरायो जे करबला ॿुधा मुंहिंजो करबला मां ॿ सबक वॾा मिलिया वाह वाह सैयदन सजदो न छॾियो बीबिन पर्दो न छॾियो अली असगर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास जा बालों कटजी विया 72 साथी पुठा पिया जे तो शिमरा मूंखे बच्चा प्यारा न हुसैन खे रब जी नमाज़ प्यारा क्या जलवा करबला में दिखाया हुसैन सजदे में जाके सिर कटाया हुसैन मेजे पे सर था असा मौली भी कुरान पढ़ंदा एको सामने करायो जाना हणायो देगियो लायो केडो इंतजाम कियो आबड़न फकीरन पर नेज़े पे सर था जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ऐदरी असायो अली कारी हो कुरान असामत अली हाजी हो काबू असामत अली नमाजी हो मस्जिद असामत अली दीनदार हो दीन असामत अली जो बचड़ो मुझो मौला हुसैन सजदे में शहीद थियो मुझो कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद थियो खुदा जो कसम सिर्फ सजदे में शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुनो शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद साहब माने अच्छे पई न 27 नवंबर शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस गाड़ियों बसियों बेगनियों झंडा जमियत जा छो त असां डॉक्टर जे जनाज़े में वाइदो कयो त शहीद बाबा रत तुझे आखिरी कतरे ते तुझे बच्चन सां वफा कंदासीं डॉक्टर जे जनाज़े में 14 लख माण्हू आ मां वॾा अख़बार पई ऐं हिकिड़े वण जो पन बि न टुटो मोटरसाइकिल जो इंडिकेटर भी न टुटो दहशत गर्द असांखे था चओ मोहतरमा शहीद थी न मार्केटन के बायूं बाज़ारन के बायूं पीपी वारन असांजे भिक्षा ते थाने ते हमलो कयो पुलिस वारा बेंच हेठां लिखी विया जले तब मार्केट तहां सारा पंप तहां सारा दहशत गर्द मुलायम बस कर तो बेलचा न ठोके बस यार मुझे टाइम खत्म थी और बुजुर्ग भी इलाही अची विया आहिनि से मुफ्ती ताहिर हाले जे वारो वरी असांजी जोड़ी भी स्टेज ते वेठी आहे कोयल वांगुरु ॿोली दुआ कयो जिन बचल ख़त्मा पूरा कया अल्लाह उनजे ख़त्मनि खे अर्श ते क़बूल ये वेठा आहियो केई वेठा रहिजो साईं तव्हांखे प्रोग्राम जी तरतीब ॿुधाईंदो त मानी जी तरतीब छा आहे नमाज़ जी तरतीब छा आहे पंहिंजी न हलायो जेको स्टेज जा ऐलान थिए उन ते अमल करो अल्लाह ताला सभिनीनि जो वेहणु ॿुधणु क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।